ठीक है, प्रोग्राम में अॻिते वधूं था। ॻाल्हि कंदासीं अॼु पंजाब में बजट पेश कयो वियो नए माली साल जो, ऐं इन बाबति इमदाद साहब खां एनालिसिस वठी वठूं था। उन्हनि खे इहो बजट आवाम दोस्त लॻे पियो। वफ़ाक़ी बजट ऑलरेडी अची वियो आहे, हाणे सूबनि जो आहिस्ते आहिस्ते ईंदो वञे पियो। सो इमदाद साहब, 5.3 ट्रिलियन रुपीज़ जो बजट पंजाब हुकूमत पेश कयो। फाइनेंस मिनिस्टर शुजाउर रहमान साहब काफ़ी शोर शराबे जो मुंहुं उन्हनि खे ॾियणो पियो, पर उन बावजूद ज़ाहिर आहे बजट त पेश थी वियो। पीटीआई तमामु घणो शोर शराबो कयो पए। सो बजट बाबति छा राय आहे तव्हांजी? ऐं ॿिए पासे उन्हनि में कुझु अहिड़नि शयुनि जे लाइ रक़म मुख़्तस कई वई आहे अॻिते हली, उन बाबति बि सवाल रखां थी, पर ओवरऑल तव्हांजो छा एनालिसिस आहे? जेके वॾा वॾा मोटा मोटा अंग खराइनि त उहे ॾाढा पॉज़िटिव आहिनि। अच्छा, ख़ासि तौर ते जेको सिहत ऐं तालीम ज़राअत लाइ जेका बजट रखी वई आहे वाद कई वई आहे, उनमें वाद कई वई आहे ऐं चङी भली वाद कई वई आहे। सिहत में 17% वाद थी आहे, पंहिंजो ज़राअत लाइ 10.5% वाद थी आहे। तरक़ियाती बजट 47 अच्छा यानी इहो तमामु वॾी वाद आहे न। 1200 अरब खां वधीक जेको तरक़ियाती बजट आहे, बिलियन रुपीज़। ओवरऑल तरक़ियाती बजट जो मतिलबु आहे ज़ाहिर उनजो जेको आहे असरु पवंदो आम माण्हुनि जी इकोनॉमी ते, रोज़गार जनरेट थींदो, मनसूबा ठहंदा। पर जेकर ॾिसूं त पघार वारो मामिलो आहे त उहो वफ़ाक़ी हुकूमत खां वधीक कंजूसपाई कई वई आहे। 10% वाद कई आहे, 10.5 पघार ते जो सरकारी मुलाज़िमनि जी। ऐं पेंशन वारे मामले ते वफ़ाक़ी हुकूमत 7% ते हुई, हिननि 6% मुंहिंजो ख़्याल 5% रखियो आहे। 5%, 5%। सो इहो हिन ज़ाहिर ज़्यादती कई आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेका ॻाल्हि कई वञे पई त नवां टैक्स लागू कोन थिया आहिनि। हाणे टैक्स फ्री बजट करार ॾिनो वञे पियो। जी जी, न, टैक्स फ्री बजट यो सियासी नारो हूंदो आहे। टैक्स फ्री बजट कीअं थी सघे थो? टैक्स पुराणा बि आहिनि, नवां बि टैक्स जेके आहिनि साम्हूं ईंदा। वो चवंदा त नवां टैक्स असां लॻाया आहिनि, वो इमदाद चवंदा त नवां टैक्स न आहिनि लॻाया, टैक्सनि में वाध न आहे कई, जेके टैक्स जी रेशो ऐं जेके टैक्स लॻी हुआ उहो ई जारी रहंदा। बसि इहा ॻाल्हि थी आहे त टैक्स फ्री नथो थी सघे। विच में जेको ज़रूरी टैक्स लॻो आहे 45%, उहो काॾे एडजस्ट कंदा? उन बजट जो हिसो थींदो न। जी जी इमदाद साहब प्लीज कंटिन्यू। मुख़्तलिफ़ शक्लुनि में शयूं साम्हूं अची वेंदियूं, पर ओवरऑल आउं चवां पियो त मजबूरी तौर ते जेकर ॾिसिजे त बजट बहितर बजट आहे। अच्छा, हिन बजट में जहिड़े नमूने सां हर शोबे खे, ख़ासि तौर ते तालीम में हिननि रखिया आहिनि कोई पंहिंजो लोकल गवर्नमेंट लाइ 411 अरब रुपया रखिया विया आहिनि। ज़ाहिर लोकल गवर्नमेंट हाणे इदारा हुजनि न हुजनि, पर ख़र्च त थींदा आहिनि। पर उन में हिकिड़ो जेको पंजाब में हिकिड़ी फील आहे न, उहा इहा आहे त लोकल गवर्नमेंट जा जेके पैसा आहिनि उहे मोर देन 50% लाहौर ते ख़र्च थींदा आहिनि। उनजे करे बि बलदियाती चूंड नथियूं कराई वञनि। बलदियाती चूंडूं थींदियूं त थींदो इहो त बाबा बहावलपुर वारो चवंदो असांजा पैसा असांखे ॾियो, रहीमियार खान वारो चवंदो असांजा पैसा असांखे ॾियो, सरगोदा वारा चवंदो असांजा पैसा असांखे ॾियो। त उनजे करे बि लोकल गवर्नमेंट जा इलेक्शन नथा थियनि हिते। पर हाणे 411 अरब रुपयनि मां जेको माज़ी में थींदो रहियो आहे, अंगखर आहिनि, त घणो भाङे पैसा जेके आहिनि उहे लाहौर ते ख़र्च थियनि था पिया। सो हाणे इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे त इहे पैसा जेके आहिनि लोकल गवर्नमेंट इलेक्शन, जेको ज़ाहिर इलेक्शन कमीशन हुनखे चए पियो तव्हां इलेक्शन करायो, सो इलेक्शन थींदा या न थींदा, पर इहे पैसा जेके आहिनि इहे कहिड़े पासे वेंदा? तालीम ते 811 अरब रुपया हिकिड़ी सुठी अमाउंट आहे, उहा रखी वई आहे। सिहत ते 630 रुपया। हाणे उनमें हिकिड़ी 630 अरब रुपया। अच्छा, हाणे उनमें हिकिड़ी शइ जेका आहे, जेको मॉडल आहे हिननि जो सिहत वारो, उहो अडॉप्ट कनि पिया, जेको सिंध में मॉडल आहे सिहत वारो। जी बिल्कुलु, कैंसर अस्पताल, दिलि जा अस्पताल, जेका सुठी शइ आहे, मतिलबु हेल्दी कॉम्पिटिशन आहे न। हाणे जेको पंजाब में सुठी शयूं थियनि थियूं पियूं, उनखे सिंध खे उहे अडॉप्ट करणु घुरिजनि। जीअं सिंध रेस्क्यू 1122 घणे अरसे खां पोइ कॉपी कयो पंजाब खे, घणे अरसे खां पोइ, कई खोड़ सालनि खां पोइ। सो हिकिड़ी शयूं जेके हेल्दी शयूं आहिनि, जेके बहितर शयूं आहिनि, उहे सूबा हिक ॿिए खां सिखनि ऐं हिक ॿिए खे अडॉप्ट कनि। जेको सिहत वारो आहे, कंजूसी कई आहे, पर ओवरऑल तव्हांजे मुताबिक़ ही ठीक बजट आहे। सही।